महबूबना व महबूब रब्बिना व नूरना व नूर अव्वलिना व नूर आखिरिना व नूर ज़ाहिरिना व नूर बातिनिना व हकीम तबीब क़ुलूबिना व सिराजम मुनीरा मौलाना व मलजना व मलाज़ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। अल्लाहु तबारक व तआला फिल कलामिल क़दीम व खिताबिहिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नदीरा। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शअनि हबीबिहिल करीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। आबी खल्क़ी खुदा जहनई खलक खादिम संदन जिन्नो मलक बलगल उला बिकमालिही। नूरी हुजण जो हियो निशान आयात रोशन थियो जहान। चमक्या ज़मीनू आसमान कशफत दुजा बिजमालिही। आनूर आका दरअसल
नूरी संदन सारो नसुल सूरत ऐं सीरत बेमिसिल हसनत जमीउ ख़िसालिही आजिज़ उन जो ग़ुलाम आ पढ़ंदो सलातो सलाम या विरद सुबह शाम या सल्लु अलैहि व आलिही। बुलंद आवाज़ सा शौक़ी मोहब्बत सा सभई गॾिजी पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या हमदई सलात का बाद में वाजिब सद एहतराम ज़ी वकार उलमाए किराम खुलफाए ज़ाम सादात किराम सना खाने रसूल ऐ मुंजा प्यारा मुसलमान भाईरो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जल्ल जलालुहु आला शानुहु अज़्ज़ व रहानहु जी तौफ़ीक़ इनायत असां अवां खे अॼु हिन जाइ ते हिन अज़ीम शान जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक महफ़िल में अचण जो वेहण जो ॿुधण ऐं ॿुधाइण जो मौक़ो ऐं शरफ़ नसीब थियो आहे। दुआ है अल्लाह ताला शाल सां अव्हां जी इन हाज़रीअ खे पंहिंजी बारगाह में मंज़ूर मक़बूल फरमाए। जिन दोस्तनि मेहरबाननि पंहिंजी जमा पूंजीअ मां ख़र्च ऐं ख़ैरात करे इन अज़ीम शान महफ़िल के सजायो ऐं सिंगारियो आहे। दुआ है अल्लाह ताला उन्हनि जे माल में घरनि में औलाद में रिज़्क़ रोज़ीअ में बरकतूं रहमतूं नसीब फरमाए। मुंहिंजा मेहरबान दोस्तो अल्लाह जी ज़ाते बाबरकात जो एहसान अज़ीम आहे जे रब्बे करीम असां अवां खे पंहिंजे महबूब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती गुलाम बणायो आहे। मालिक जी ज़ात जंहिंजे मथां राज़ी थींदी आहे अल्लाह जंहिंजे मथां पंहिंजो इनाम ऐं ख़ासि एहसान फरमाईंदो आहे उनखे पंहिंजे ऐं पंहिंजे महबूब जे ज़िक्र करण ऐं ॿुधण जी तौफ़ीक़ नसीब फरमाईंदो आहे। मुंहिंजे सुहिणे हबीब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो प्यारो इरशाद आहे। पाण फरमायूं वजबत मुहब्बती लिल मुतहाब्बीन फ़िय वल मुतज़ाविरीन फ़िय वल मुतज़ाविबाज़िरीन फ़िय औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमायूं उन्हनि माण्हुनि जे लाइ उन खुशनसीब इंसाननि जे लाइ मु मुस्तफ़ा करीम जी मोहब्बत अल्लाह वाजिब करे छड़ी आहे जेके अल्लाह जी रज़ा जे लाइ पाण में मोहब्बत कनि था
ऐं ख़ुदा जी रज़ा जे लाइ हिक ॿिए सां मेल मुलाक़ात कनि था ऐं महफ़िलूं सजाए रब जे हबीब जो ज़िक्र ऐं अल्लाह जो ज़िक्र कनि था। दुनिया में असां कई तरह जूं महफ़िलूं प्रोग्राम सजाईंदा आहियूं। कंहिं महफ़िल जो असांखे दुनियावी फ़ाइदो हूंदो आहे, कंहिं प्रोग्राम जो असांखे मुआशरती तौर ते फ़ाइदो पहुचंदो आहे, पर महफ़िल मीलाद महबूब जे पाक ज़िक्र जी महफ़िल सजाइण वारनि खे दुनिया जूं बि बरकतूं नसीब थींदियूं हन त आख़िरत जूं बि नेमतूं नसीब थींदियूं आहिनि। ऐं इन महफ़िल में जेके बि हाज़िर थींदा आहिनि, जेके बि आया वेठा रहिया शिरकत करे विया, अल्लाह जे महबूब जी बारगाह में हर हिक हाज़िर थियण वारे जो अहवाल मलाइक पेश कंदा आहिनि। इन करे उलमा मुहक्किकीन मुहद्दिसीन सगोरा फरमाइनि था जॾहिं महबूब जी ज़िक्र जी महफ़िल सजाई वञे त उन महफ़िल में अदब खे मलहूज़े ख़ातिर रखियो वञे। मल्ला अदब लहू ला ईमान लह, जंहिंखे अदब न आहे उन जो ईमान में बि हिस्सो न आहे। ईमान जी हलावत, ईमान जो जोहर, ईमान जो नूर उनखे नसीब थींदो आहे जंहिंजे दिल में अदब हुजे। ऐं महबूब जे महफ़िल जो अदब इहो आहे त जॾहिं मुस्तफ़ा करीम जो ज़िक्र पाक महबूब जो नालो वरतो वञे त अदब सां कंध झुकाए दिल जे हुज़ूर ऐं इख़लास सां मुस्तफ़ा करीम जे मथां दुरूद पढ़जे। दुरूद ऐं सलाम गरजी पढ़ण इहो बि बाइसे बरकत आहे, पर ज़्यादा लफ़्ज़ न। नालो ॿुधई ज़िक्र पाक आयो त सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहो हल्के आवाज़ में पढ़ी त इनखे बि मुंहिंजे महबूब जी रज़ा ऐं ख़ुशनुदी नसीब थींदी। अल्लामा जलालुद्दीन सयूती रहमतुल्लाह अलैह चोटीअ जो मुहद्दिस मुफ़स्सिर थी गुज़रियो आहे, मुहक्किक आलिम थी गुज़रियो आहे। वे फरमाइनि था त मूं पंहिंजे ज़िंदगीअ में तालिबुल इल्मी जे ज़माने में जॾहिं मां पढ़ंदो हो, इल्मु हासिल पियो कयां, त मुंहिंजो शौक़, मुंहिंजो ज़ौक़ ज़ाहिरी इल्म ऐं उन फन जे माहिरनि जे तरफ़ हुयो। मां काबिल उस्ताद, अरबी लुग़त जा माहिर, इल्मुल कलाम, बदी बयान जा माहिर असातिज़ा ॻोल्हियां पियो त कंहिं वॾे फन वारे वटि ख़िदमत में वेही ज़ानू ऐं तलमुज़ तय करे कुझु पिराया, कुझु हासिल कया, कुझु लाभ मिले। फरमाइनि था उन्हनि ॾिहाड़नि में मुंहिंजी हिकु अल्लाह वारे सां रस्ते में वेंदे मुलाक़ात थी। हिकु अहिड़े इंसान सां मुलाक़ात थी जंहिंजे दिल जी दुनिया रोशन। अबा ज़ाहिरी इल्म बि फ़ाइदे वारी शइ आहे, पर इल्म नाफ़े उहो आहे जंहिं इल्म सां क़ल्ब जो तअल्लुक़ पंहिंजे मालिक सां जुड़ी वञे, जंहिंजे दिल में रब जी मोहब्बत ऐं नूर ऐं जोहर अची वियो, पोइ उन जे लाइ अल्लाह सभई हिजाब खोले छॾींदो आहे। उन जे साम्हूं ख़ुदा तमाम पर्दा हटाए उनखे पंहिंजे आलमी मुशाहिदा जा उहे मुशाहिदा ऐं इंकिशाफ कराईंदो आहे
जो वेठो त आम इंसानन सां गॾु हूंदो आहे पर उन जी मजलिस जी बरकत हमेशा उन खे मलकूती नसीब थींदी आहे। अल्लामा जलालुद्दीन सूती रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था सफ़र कंदे उन अल्लाह वारे सां उन दीवाने सां उन खुदाबंदी इश्क में गहराईअ में पोतल उन खुदा जे दीवाने बाने सां जॾहिं मुंहिंजी मुलाक़ात थी त उन मूंखे चयो ऐं जलालुद्दीन अगर दुनिया ऐं दीन में इज्जत चाहीं थो त मुस्तफ़ा करीम जे मथां दुरूद पढ़ण खे पंहिंजो हिर्ज़े जान बणाए। महबूब जे दुरूद खे पंहिंजो हिर्ज़े जान बणाए छॾ। फरमाइनि था मूं उन जी नसीहत खे मज़बूतीअ सां गंढ ॿधी पंहिंजे दिल जे हिकिड़े खाने में रखियो ऐं उन वक़्त खां पोइ मूं कंहिं बि वक़्त में सुजाॻीअ जो आलम हुजे क़ुरान ऐं निमाज़ जी तिलावत ऐं निमाज़ खां सवा ऐं क़ुरान जी तिलावत जे वक़्त खां सवा बाक़ी जेको मुंहिंजो वक़्तु गुज़रंदो हो सो महबूब जी ज़ात जे मथां दुरूद पढ़ंदे गुज़रंदो। पोइ साईं जो फ़ाइदो थियो। फ़ाइदो छा मिलियो? फरमाइनि था फ़ाइदो इहो मिलियो जो दुनिया में जे कामों जी जिंदगी गुज़री आहे उन जिंदगीअ में उन सालन में उन महीनन में मूं 72 भेरा सुजाॻीअ में बेदारीअ में हिन मथे वारी अखियुनि सां पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो दीदार कयो आहे। अब महबूब जो दीदार का मामूली शे है। चो सुभान अल्लाह। इस सूरत नू में जाना खा के जाने जहाना खा। इस सूरत नू में जाना खा के जाने जहाना खा। सच आखा ते रब दी शान आखा जिस शान तो शान सब बढ़िया। सुभान अल्लाह मा अजमल मा अकमल मा सनक। किथे मेहरे अली किथे तेरी सना मुस्ताख अखियां किथे जालड़ियां। चो सुभान अल्लाह। वॾे आवाज़ सां चओ। हज़रत पीर मेहर अली शाह रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त मां हज ते वियुसि। हज करे खाना काबा बैतुल्लाहिल हराम जो जॾहिं हज जा ॾियारा पूरा थिया त हाणे सफ़र इख्तियार कयो महबूब जे पाक मदीनतुल मुनव्वरा जो। चो सुभान अल्लाह। दुआ कयो अल्लाह बार बार जिंदगी में पंहिंजे हबीब जे शहर जी ज़ियारत नसीब फरमाए। मदीनो बे मदीनो आ। चो सुभान अल्लाह। मदीने के खित्ते खुदा तुझको रखे गरीबों यतीमों के ठहराने वाले। हरम की ज़मीं और कदम रख के चलना अरे सर का मौका है ओ जाने वाले। साईं फरमाइनि था त रस्ते में वींदे वींदे मदीने पाक खां अञा 3 मंज़िलूं परे हुयासीं महबूब जे पाक शहर खां। सिज लॻी वियो। काफ़िले वारनि चयो त बाबा अञा 3 मंज़िलूं परे आहे
सिज लही वियो आहे, अॼो की रात इन मंज़िल ते गुज़ारींदासीं। फरमाइनि था मां बि पंहिंजे ॾाचीअ तां जेको किराए जो जमाल खां उठ वरितो हुउमि, उन खां लही हेठि आयुसि, सफ़र कयुमि, थकावट एतिरी जो वुज़ू करे इशा जी निमाज़ जॾहिं पढ़ण लाइ मुसल्ले ते जाइ निमाज़ ते बीठुसि त हिम्मत कान पई थिए। सोचुमि भला अॼु रुगो फर्ज़ निमाज़ कसर करे, सफ़र जी निमाज़ आहे, कसर करे 2 रकातूं पढ़ी, 3 रकातूं वितर वाजिब पढ़ी आराम थो कयां, 2 रकातूं कसर करे फर्ज़ पढ़ियुमि ऐं 3 रकातूं वितर वाजिब पढ़ी सुम्ही पियो आहियां, सुन्नतूं कोन पढ़ियुमि, सुन्नतूं कोन पढ़ियुमि, सुम्ही रहियसि। जीअं जो अख लॻी, हेॾा अख लॻी त दिल जी तार मदीने वारे मीर सां जुड़ी वई। ॾिसां पियो त महबूब जी महफ़िल सजल आहे, मुस्तफ़ा करीम पंहिंजे तख़्त ते जलवागर आहिनि, चारई यार महबूब खे घेरो वेठा आहिनि। कई नेकोकार सालिहीन औलियाए कामिलीन उशाक जो जमे गफीरा, मां पंहिंजे उन्हीअ महफ़िल में महबूब जे उन्हीअ मजलिस में हाज़िर थियो आहियां। हिक कुंड खां मूंखे जॻह मिली आहे, हाणे बार बार ईअं उथी बीही हथ ॿधी निहारियां पियो, मुतवजह पियो कयां त महबूब मन मूंॾे निहारी। महफ़िल में त अची वियुसि, हुज़ूरी त नसीब थी, पर महबूब मूंॾे निहारी। फरमाइनि था हूअं जॾहिं मूंखे दीदार थींदो हो, ज़ियारत थींदी ही, महफ़िल में हाज़िरी रूहानी थींदी ही, त हमेशह महबूब मूंॾे निहारे मुस्कुराईंदा हा, मुंहिंजो नालो वठी मूंखे खीकारींदा हुया। पर अॼु जो महफ़िल में हाज़िरी थी त महबूब इल्तिफ़ात कोन पिया फरमाइनि, मुतवज्जे कोन पिया थियनि। मां बार बार मजलिस में उथी बीही हथ ॿधां पियो, मन महबूब मूंॾे मुतवज्जा थियनि। तव्हांजो महफ़िल पंहिंजे इख़्तिताम ते पहुती आहे, हाणे माण्हू वञण वारा वञण लॻा, के पंहिंजे सवारीअ ते पंहिंजे रूहानी परवाज़ सां वञण लॻा। हाणे महबूब जी ज़ाते अक़दस पंहिंजे मसनद खां उथी पंहिंजे मक़ाम ॾे वञण लॻा आहिनि। मौक़ो मिलियो आहे, टोड़ी वञी कदमनि खे चुमियो आहे, अर्ज़ थो कयां या रसूल अल्लाह, अॼु मूं मेरे अलीअ खां कहिड़ी ग़लती थी आहे जो महबूब सारी महफ़िल में न महबूब मां हस्बे मामूल न खीकारियो, न मुंहिंजो नालो वरितो, न पंहिंजी निगाह खणी मूंॾे निहारियो आहे, मूंखां कहिड़ी ग़लती थी आहे। महबूब मूंॾे निहारे फरमाइनि था मेरे अली, जेकॾहिं तोखे सुन्नत थकाए छॾियो आहे त पोइ तूं निहारण जी ॻाल्हि कीअं थो करे। सुभान अल्लाह। असां फर्ज़ बि कोन पढ़ूं, ऐं ॻाल्हियूं असां जूं वॾियूं हूंदियूं, दावाऊं असां जूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि गोया को अर्श रोज़ाना पिया घुमूं। मुंहिंजा अदा मुंहिंजे महबूब जी सुन्नत ऐं शरीयत खे मामूली न सम्झ, मुझे आका जे दीन के मामूली न समझ। मुझे महबूब फरमायो मेरे अली तोखे सुन्नत थकाए छॾियो आहे त पोइ तवज्जो छाजो, ओ तवज्जो छाजो। फरमाइनि था उहा घड़ी गुज़री, अख खुली या तेरे मेरे अली शाह उन ॾींहं खां वठी पूरी जिंदगी में ताद में आखिर रात जो वरी कॾहिं आराम न कयो आहे। सुभान अल्लाह। इताब जो थियो, मयार जो मिली त साईं वरी पूरी जिंदगी ताद में मर्ग वरी रात जो आराम न कयो आहे। आशिकनि जो जिंदगियूं ईअं गुज़रंदियूं आहिनि, आरिफनि जूं जिंदगियूं ईअं गुज़रंदियूं आहिनि।
मुझा अदा तू मां बेकदर बेशुनास ना वाकिफ आहियूं असां के कहिड़ी ख़बर त महबूब जी मारिफत जो मक़ाम छा आहे। ही उहो दिलबर हबीब आहे जेको हिकिड़ो दफ़ो पेच पाईंदो आहे मुस्तफ़ा उन खे पंहिंजे सीने सां लाहींदो। अल्लाह शला असां खे अहिड़ो तअल्लुक़ नसीब फरमाए। इहो तअल्लुक़ नसीब थी वियो त बेड़ा ई पार थी वियो। इमाम मोहम्मद मालिक रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था त मां दर्से हदीस ॾींदोसि मस्जिद नबवी में महबूब जे मेहराब में वेही दर्से हदीस ॾींदोसि। दर्से हदीस ॾींदे ॾींदे हिकिड़े ॾींहुं मुंहिंजे दिल में ख़्याल आयो ऐ मोहम्मद मालिक तू दर्स तॾीं तो पर दर्स वारे जो कॾहिं तोखे दीदार कोन थियो आहे। जंहिंजो तू हदीस जो दर्स तो ॾीं कॾहिं उन जो दीदार ई तोखे कोन थियो आहे। साईं फरमाइनि था विची जी निमाज़ पढ़ी मां मजलिसूं महफ़िलूं सभु तरक करे महबूब जे मवाज शरीफ़ जे साम्हूं महबूब जे रोज़े अतर जे जारी जे साम्हूं बीही करे अखियूं बंद करे मुतवज्जे थी दिल जो सारो तवज्जो यार ॾे करे अर्ज़ कयो या रसूल अल्लाह केतिरनि सालनि खां अव्हां जे जवार में अव्हां जे कुर्ब में अव्हां जे मिहराब में अव्हां जे हरब में वेही अव्हां जे पाक फरमान जो मां मोहम्मद मालिक दर्स ॾिनो आहे। दिलबर अव्हां इल्तिफ़ात कोन फरमायो आहे। अञा दिल जे हिजाबनि जा हिजाब पर्दा न खलिया आहिनि अखियुनि ते अञा हिजाब आहिनि। मुस्तफ़ा अॼु करम नवाज़ी फरमायो पंहिंजो दीदार अता कयो। पंहिंजो दीदार अता कयो। पाण फरमाइनि था इए मां अर्ज़ पियो कयां ज़बान सां न लफ़्ज़नि सां न दिल जे ख़्याल सां दिल जा तवज्जो पियो कयां। ओच तो इए तवज्जो कंदे कंदे मुंहिंजे पुठीअ ते हथ लॻो। पोयां खणी निहारियां ॾिसां त हिकिड़ो मदीने तैयबा जो दीवानो आहे। कॾहिं कॾहिं ज़मज़म जो पाणी खणी या ॿियो पाणी खणी जेके मस्जिद नबवी में ज़ाइरीन आशिक़ ईंदा हुआ उनखे पाणी पियारींदो हुयो। माण्हू उनखे चरियो चवंदा हुया घटि अकुल वारो चवंदा हुया दीवानो चवंदा हुया। न कमाईंदो हुयो न उनखे कॾहिं कंहिं खाईंदे ॾिठो हुयो न कॾहिं सुम्हंदे ॾिठो हुयो। ख़बर न आहे त किथे वञी खाईंदो हो कहिड़ी जॻह ते वञी आराम कंदो हुयो पर हरम में ईंदो हो त मुस्तफ़ा करीम जे ग़ुलामनि जी उम्मतिन जी ख़िदमत पाणीअ सां तवाज़ुन कंदो हुयो। फरमाइनि था माण्हू उनखे चरियो चवंदा हुआ घटि अकुल वारो चवंदा हुआ मजनू चवंदा हुआ दीवानो चवंदा हुआ। उन अची मुंहिंजी पुठीअ ते हथ रखियो चवण लॻो मोहम्मद मालिक यार जो दीदार घुरी थो पर यार जो दीदार ईअं अकुल वारनि खे न मिलंदो आहे। अकुल वारनि खे यार जो दीदार न मिलंदो। साईं फरमायो मूं लफ़्ज़ ॿुधा ईअं चई उहो त दीवानो हले पर ख़ुदा जे वलीअ जो कलाम बा दिलनि जा हिजाब खोलींदो आहे। मूं पारे मौलवीअ जो तकरीर कलाक ॿ कलाक वाइज़ कुझु न करे सघंदो पर जे ख़ुदा जो वली ॻाल्हाईंदो त हिजाबात तय कराए छॾींदो आहे हिकु निगाह में अर्श ते पहुचाईंदो। अल्लाह जे वलीअ जो कलाम। इमाम मोहम्मद मालिक फरमाइनि था मां पंहिंजे गुज़िरियल ज़िंदगीअ ते गौर करणु शुरू कयो आख़िर कहिड़ी ॻाल्हि आहे जेको दीवानो ॿिनि लफ़्ज़नि में सम्झाए वियो आहे। उहा कहिड़ी ॻाल्हि? फरमाइनि था मूं पंहिंजी ज़िंदगीअ ते गौर कयो मूंखे ॻाल्हि सम्झ में इहा आई त मां हदीस त पढ़ायां थो दीन जो इल्म त पढ़ायां थो निमाज़ रोज़ो तकवा हलाल रोज़ी त कयां थो
यो सब शयूं आहिनि जेके शरीयत जे ज़ुमरे में जाइज़ ऐं हलाल आहिनि ऐं मुस्तफ़ा करीम जे सुन्नत जी इत्तिबा में मेहनत में कयां थो पर फरमायो दिल जे हिकड़े खाने में मुझे दिल में मुझे घर वारन जी यानी मुझे औलाद जी मुझे घर वारी जी मोहब्बत हुई वा मोहब्बत घर जी मोहब्बत घर वारन जी मोहब्बत गालिब हुई मो सोचो ऐ मोहम्मद मालिक जेस ताईं इन मोहब्बत का पांद छडाईंदे तेस ताईं यार जो जलवो न मिलंदो फरमाइंदा उन ॾींहं खां पोइ मूं उन्हनि जो बि फिक्र छॾियो पो उन ॾींहं खां मां जॾहिं हदीस पढ़ाईंदो होसि हिकु वरको बैदि में उथलाईंदो होसि पहिरीं निहारे मुस्तफ़ा जो दीदार अखियुनि सां करे आहे कंहिंखे तलब आहे कंहिंखे चाहत आहे कंहिंखे शौक़ आहे कंहिंखे ज़ौक़ ओ मुंहिंजा अदा हिते वेठे वेठे हिन लम्हे में खुदा पंहिंजे हबीब खे पावर अता कयो आहे जे मुस्तफ़ा चाहे त सीने ते हिकिड़ो पर घुमाए त हिजाब लहज़न जा लाए सघे थो ओ वेठे बि दिलबर जो दीदार करे सघे थो पर को चाहत वारो असांजो तवज्जो दुनिया जे तरफ़ आहे असां चाहींदा हूं नेक महफिल में वींदा हूं तॾहिं बि इन लाइ त का दुआ घुरूं नेक सालियन खां दुआ घुरायूं त हे कमु थी वञे हे मसलो हल थिए जे यार सां पेच पाईंदे त दुनिया जा सभई मसला त पाणे हल थी वेंदा पर तुंहिंजी तलब ऐं तुंहिंजे दिल ऐं तुंहिंजे सीने में सिक हुजे त सिर्फ़ महबूब जी सिक हुजणु खपे सुभान अल्लाह मुखा मुंहिंजो पिरी मौला न खसे लख भेरा लोक रुसे तरुसे लख भेरा लोक रुसे तरुसे मुखा मुंहिंजो पिरी मुखा मुंहिंजो पिरी मौला न खसे लख भेरा लोक रुसे तरुसे लख भेरा लोक रुसे तरुसे पिरी हासिल कयो थमो दुआऊं पिनी असां दिले बे उन्हीअ खे ॾिनी साॾिनी असां दिले बे उन्हीअ खे ॾिनी साॾिनी जे पंहिंजो करे जे पंहिंजो करे तन पांद पुसे लख भेरा लोक रुसे तरुसे लख भेरा लोक रुसे तरुसे उन महबूब मुकर्रम जे लाए अल्लाह जी ज़ाते बाबरकात कुरान मजीद में इरशाद फरमायो या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा या अय्युहन नबिय्यु ऐ गैब जो खबरों बुधाइण वारा महबूब सुभान अल्लाह ऐ गैब जो खबरों बुधाइण वारा मुस्तफा अल्लाह जी ज़ाते वा बरकात तंहिंजे महबूब खे या अय्युहन नबी ऐ कुरान करीम में बी जाए ते अन्नबीयुल उम्मी अन्नबी ऐ अन्नबीयुल उम्मी सॾियो आहे उलमा मुफस्सिरीन मुहक्किकीन अहले सियर साहिब मारिफत इन या अन्नबीयु ऐं अन्नबीयुल उम्मी जो मानाऊं लिखनि था आम तौर ते अवां ॿुधो हूंदो
त चवंदा आहिनि त अन्नबीयुल उम्मी, उम्मी उनखे चइबो आहे जेको अनपढ़ियल या जंहिंखे के पढ़ायो न हुजे, उहो अनपढ़ियल इलिटरेट माण्हू उहो उम्मी आहे। पर यादि रखो अन्नबीयुल उम्मी, जॾहिं उम्मीअ जो लफ़्ज़ नबीअ सां मुत्तसिल अचे, अन्नबीयुल उम्मी, त इन जी माना अनपढ़ियल न, इन जी माना न पढ़ंदड़ ॼाणंदड़ न, बल्कि इन जी माना आहे, इन जी माना असल ते मबनी आहे। उम्मी उन नबीअ खे चइबो आहे जंहिंजे वजूद मां अल्लाह चश्मे नबूवत खे जारी फरमायो आहे। अल्लाह कुरान करीम में सूरह फातिहा अल हम्द, अल हम्द जो नालो आहे उम्मुल किताब। छा आहे नालो आहे? ॻाल्हायो। यानी कुरान करीम जे अंदर जेकी मारिफ, जेकी मतालिब, जेकी मज़ामीन, जेकी कुछ बयानात आहिनि, उन सभिनी जो निचोड़ अल्लाह ताला सूरह फातिहा अल हम्द में रखियो आहे। इन सूरत खे